सर भाई तू मैंने काढ़े में जो अखबार पढ़ी सब जो अखबार जो मगो में आए थे गाल बुझ जॾहिं न मींहुं पवंदो आहे ऐं पोइ रोडनि रस्तनि ते गपूं ऐं चिकूं थींदियूं आहिनि ख़बर अथई न हाँ उस्ताद पोइ छा में सुकंदियूं आहिनि उस्ताद मतलब उस ते हा ऐं जॾहिं मायूं कपिड़ा धोईंदियूं आहिनि हाँ पोइ निपूं ॾींदियूं आहिनि हाँ कंहिंखे कपड़न के कपिड़नि खे उहे छा में सुकंदा आहिनि ओए भी उस्ताद उस ते